जरा रियासत पंहिंजी हिकमत अली ते तब्दील कई आहे त ही पठान गुंडा ही वाना वज़ीरिस्तान जा ही सात जा सब दहशतगर्द पुलिस में भर्ती करे ऐं उन्हनि खे अख़्तियार न अथऊं त नौजवान मारियो सिंधुनि खे मारियो त जीअं कराची छॾनि पंहिंजे वतन जी वारसी तां हथ खणनि ऐं कराची खे आलमी यतीम खानो ठाहे ऐं सॼी दुनिया जे लाइ चकलो ठाहे। पर असां इन करप्ट कामरनि खे ही अफ़सोस ऐं हिन एहतियात जे ज़रिए हिन जजनि ते लानत विझणु थो चाहियां त जेके कातिल कोर्ट में चवनि था असां 200 माण्हू क़तल कया आहिनि, जेके अदालत में चवनि था असां 300 माण्हू जा कातिल आहियूं, उहे बाइज़त भरी अदालतुनि खे छॾे थियूं ॾियनि। पर हिकिड़ो नौजवान सिंधी नौजवान उहो क़तल में मालिकनि खून माफ़ कयो आहे, पर उनखे साल थियो आहे अदालतुनि में अञा ताईं जेल में वियो आहे। ऐं उहो गलीज़ उहो करप्ट साकिब निसार उनखे जेको आहे सो जेल ते उनखे छा पिया पढ़ो, उनखे सहूलियतूं छो था ॾियो? अहिड़े क़िस्म जो जॾहिं तव्हां रवैयो रखंदो सिंधी माण्हुनि सां, अहिड़े क़िस्म जो जेकर असांजे वतन ते असां ॾाढ कंदो त पोइ यकीनन तव्हांजी अदलियत ते बि लानत आहे, तव्हांजी पुलिस ते बि लानत आहे, तव्हांजे रेंजर्स ते बि लानत आहे, तव्हांजे सभिनी इदारनि ते लानत आहे। इन जे करे असां हिन एहतियात में यचन जा बिरादरी खे अपील कंदासीं त ख़ुदा तव्हां ते केॾो प्रेशर पए ठा न कजो। ही सिंध यूनाइटेड पार्टी जी अॻुवान जी हैसियत में तव्हां सां वाइदो था कयूं, तव्हां सां वचन था कयूं, जेसिताईं हिन दहशतगर्द थे जो हथ कड़ी नथी लॻे ही जदोजहद ही जंग तव्हां सां गॾु जारी रखंदासीं। इन जे करे असांखे थोरो हिन ॻाल्हि ते नज़र रखणु खपे त बाबा चाचड़ आहे सिंधी एसपी आहे। इन जे करे तव्हांखे ज़हन में रखे त जेके बि कराची में सिंधी ऑफिसर उनखे पोस्टिंग ॾिनी अथऊं सभु जा सभु दलाल आहिनि। हिकिड़ो बि गैरतमंद कोन्हे को, हिकिड़ो बि मुहबे वतन कोन्हे को, हिकिड़े में बि इंसानी जेके अख़लाक़ी क़दुरु कोन्हनि के तो बेगुनाह जेके असांजा नौजवान मारिया था वञनि उनजे कातिल खे गिरफ़्तार कनि। पहिरें ॾींहुं खां हिन चाचड़ खे ख़बर आहे त एसे जो कातिल आहे, उनजी टीम कातिल आहे, पर उहो कातिल खुलेआम घुमंदा था वतन, उनखे हथ विझण लाइ तयारु कोन्हनि खे। इन जे करे न चाचड़ ते न मुश्ताक महर ते न हिन करप्ट ऐं ज़लील तरीन CM सिंध ते असांखे एतमाद करण जे बजाय